नाज़रीन ख़बर है कंदकोट में गोला बिरादरी पारां रोड ब्लॉक करे रोड ते धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन टायरनि खे बाहियूं ॾेई इंडस हाईवे ते धरणो हयो। मुज़ाहिरीन एहतिजाज कंदे चयो त 2 ॾींहं पहिरियां हथियारबंद असांजो ट्रैक्टर ट्राली समेत फुर करे फरार थी विया हुआ। थाणे ते चक्कर काटे थकी पिया आहियूं, को बि तदारक नथो थिए। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त एसएसपी कश्मीर कंदकोट असां खां फुर वाक़े जो नोटिस वठी असांखे इंसाफ़ ॾियारे। होॾां धरणे सबबि सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान मां ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियूं बीहजी वियूं। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ कंदकोट।